अस्सलामुअलैकुम नाज़रीन, असां अहम ख़बर शेयर कयूं पिया। ठट्टो मां रिपोर्टर लखा ॾिनो। झिरकाई जी रिपोर्ट मूजिबि झिरक साइड नाइट क्रिकेट टूर्नामेंट जा राति 2 अहम मैच थी गुज़रिया। पहिरियों मैच में अरबाब वली मोहम्मद A11 बमुक़ाबिला अरबाब वली मोहम्मद B11 जी टीमनि में थियो। पहिरीं बैटिंग अरबाब वली मोहम्मद B11 कंदे मुक़रर 8 ओवरनि में 3 विकेटनि जे नुक़सान ते 115 रन्स ठाहियूं, जंहिंजे जवाब में अरबाब वली मोहम्मद A11 1 विकेट जे नुक़सान ते 119 रन्स ठाहे मैच में कामयाबी हासिल करे पंहिंजी बी टीम अरबाब वली मोहम्मद खे टूर्नामेंट मां ॿाहिरि कढी छॾियो। जॾहिं त अरबाब वली मोहम्मद A11 जे रांदीगर लाखो बहितरीन बैटिंग कंदे 28 बॉलनि ते 69 रन्स ठाहे मैन ऑफ द मैच जी ट्रॉफी महिमान ख़ासि मंज़ूर उर्फ़ मन बबर ऐं फज़लुर रहमान कुरैशी खां वसूल कई। जॾहिं त ॿियो मैच हाजी साखाणी 11 बमुक़ाबिला हाजी ख़ासकेली 11 जे टीमनि में थियो, जंहिंमें पहिरीं बैटिंग हाजी साखाणी 11 कंदे मुक़रर 8 ओवरनि में 3 विकेटनि जे नुक़सान ते 104 रन्सूं ठाहियूं, जंहिंजे जवाब में हाजी ख़ासकेली 11 4 विकेट जे नुक़सान ते 105 रन्सूं ठाहे मैच में कामयाबी हासिल करे वरिती। जॾहिं त ख़ासकेली 11 जे रांदीगर हाजी ख़ासकेली बहितरीन बैटिंग कंदे 15 बॉलनि 46 रन्सूं ठाहे महिमान ख़ासि अब्बास बबर ऐं रफ़ीक फ़ौजी खां मैन ऑफ द मैच जी ट्रॉफी वसूल कई।